अस्सलाम वालेकुम दोस्तों, असांजो सफ़र ॻोठ साले फ़कीर खां नूरानी नूर ॾांहुं कुछ ही देर में रवां तवां थींदो। इंशाअल्लाह असीं नूरानी पहुचंदासीं। तव्हांखे उते जा मंज़र, रस्ते जा मंज़र, लतीफ़ साईं जे दीदार जा मंज़र, ये सभु शयूं तव्हांखे ॾेखारींदासीं। सथ में असांजा साथी आहिनि जेके लाहौती आहिनि, नूरानी लाइ तयारु आहिनि। बसि असांजी तयारी असीं चढ़ूं था। असांजी वीडियो खे सब्सक्राइब ऐं लाइक कंदा। दोस्तों असीं मौजूद आहियूं लतीफ़ सोणे जी दरगाह ते। साईं लतीफ़ जी दरगाह मज़ार हिन पासे आहे त हुनजे वालिद साहिब साईं हबीब शाह जी मज़ार उन ॿिन्ही जे विच में असीं बीठा आहियूं। असांजो जेको काफ़िलो आहे उहो लतीफ़ सोणे जी हाज़िरी खां पोइ लाहौतला मकान ॾांहुं रवानो थींदो। उन जा जेके मंदर तव्हांखे ॾेखारियूं पिया पल पल जा। असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा ऐं हर नई वीडियो खां हर वक़्तु आगाह रहंदा।